पुरसफ़न जे ॻोठ सैयद नूर मोहम्मद शाह जे रहवासी हाजी ग़ुलाम रसूल गांचे जे घर मां चोरी थियल सामान ऐं जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ दौलतपुर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हुनखां मालूम कयूं त हुनजो छा चवणु आहे। चोरी थी वई जंहिंमें असां नक़द रक़म ऐं पेतियूं कुझु मोबाइलियूं सामान ऐं ॿियो ट्रैक्टर जी 200 वोल्ट जी बैटरी या चोरी थी वई। असां पेरियुनि जी मदद सां ऐं जासूसी कुतनि जी मदद सां पेर खणी कंहिं चोर जे वञी घर में आया अथऊं जेका अञा सुधे चोरनि जी गिरफ़्तारी अमल में न थी अथासीं। उन ज़करला भुट्टो चयो त असांखे SHO खे चई त हिकिड़ो ॾींहुं मोहलत ॾे, सुबुह जो चोर बि ॾिनसि चोरी बि ॾिनसि। जंहिं करे असां SSP खे DIG खे SHO सनाला पंवर खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾियाराए वञे। चोर माना असांखे बदिराए कानून जे कटड़े में आणिया वञनि, इन लाइ अर्ज़ु रखंदासीं SSP DIG खे त महिरबानी चोरी थी वई हुई जंहिंमें कुझु नक़द सामान हुयो, कुझु मोबाइल जो सामान हुयो, ट्रैक्टर जी बैटरी हुई, उहा निकिरी वई हुई। असां जेको आहे पेरीअ जी मदद सां कुतीअ जी मदद सां चोरनि जे घरनि ताईं जेको आहे चढ़ाई कई। पुलिस असां सां गॾु हुई उन टाइम। तव्हां ॾिठो त हिन गांचा बिरादरी जे रहवासियुनि हुन चयो त दौलतपुर पुलिस चोरनि सां मिलियल आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं संदन चोरी थियल सामान उहो वापसि ॾियारियो वञे ऐं साण इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन गुलाब भुट्टो सां गॾु मुर्तज़ा जोखियो, सिंध TV न्यूज़, दौलतपुर सफ़न।